सतनाम साखी। जय झूलेलाल। सिंधी समाचार राजस्थान में तव्हांजो स्वागत आहे। अॼु पाण ॻाल्हि कंदासीं पंहिंजा जेके वॾा हुआ, पंहिंजा ॾाॾा, पंहिंजा परॾाॾा, पंहिंजी ॾाॾियूं परॾाॾियूं वॾा छा वेशभूषा पाईंदा हुआ, उन्हनि जी छा पोशाक हुई। छोकी हर वर्ग हर धर्म जी हिकु पोशाक आहे। राजपूत जी अलॻि पोशाक आहे, मुस्लमान धर्म जी अलॻि पोशाक आहे, मारवाड़ियुनि जी अलॻि पोशाक आहे, कश्मीरियुनि जी अलॻि आहे, गुजरातियुनि जी अलॻि आहे। त पंहिंजी सिंधियुनि जी छा वेशभूषा आहे, अॼु पाण ॻाल्हि कंदासीं इन वेशभूषा जे बारे में। पंहिंजा जेके वॾा हुआ, जेके पूर्वज हुआ, तव्हांजा या असांजा ॾाॾा परॾाॾा पाईंदा हुआ खमीस, धोती। मुंहिंजा ॾाॾा श्री सेठ छतूमल दरियानी पाईंदा हुआ धोती, खमीस ऐं धोती पाईंदा हुआ। उन धोती खे बि कॾहिं कॾहिं हू हथ में रखंदा हुआ ऐं हिकु नुकीली टोपी पाईंदा हुआ कारे रंग जी, जेकी चाचा नेहरू पाईंदा हुआ। ॿी पोशाक, पंहिंजी ॿी वेशभूषा हूंदी हुई पठाणी कुर्तो, हिकु टाइट पठाणी कुर्तो पाईंदा हुआ फिटिंग सां। टी वेशभूषा पंहिंजी हूंदी हुई पजामो कुर्तो, अछे रंग जो पजामो कुर्तो वॾा पाइणु चाहींदा हुआ ऐं पाईंदा हुआ। उहा हुननि जी प्रिय वेशभूषा रहंदी हुई। ऐं चौथी पोशाक हुई धोती खमीस ऐं पगड़ी, जंहिंखे ॻाढ़े रंग जी पगड़ी बि चवंदा आहियूं, ऐं साफ़ो, उहो पाईंदा हुआ। इहे चार पोशाकूं पंहिंजा वॾा पूर्वज ॾाॾा परॾाॾा पाईंदा हुआ। पंहिंजियूं जेके नानियूं ॾाॾियूं परॾाॾियुनि जंहिंजी वेशभूषा रहंदी हुई, मुंहिंजी नानी पाईंदा हुआ पड़ो ऐं चोलो, अछे रंग जो पड़ो ऐं चोलो। मां जाम दफ़ा ऐं रंग बिरंगो बि पड़ो चोलो घणेई माण्हू पसंदि कंदा हुआ। ॿी पोशाक हूंदी हुई सलवार कुर्तो ऐं दुपट्टो। टी पोशाक हूंदी हुई साड़ी, जंहिं ते अलॻि अलॻि तरह जो कमु कयलु हूंदो हो। चौथी पोशाक हूंदी हुई सदरी कुर्तो, ऐं जेको अॼु पाण प्लाज़ो था पायूं हू पजामो पाईंदा हुआ। ऐं पोती जेकी चुनी हूंदी उहा वॾी हूंदी हुई, जंहिंसां हू अदब ऐं वॾनि लाइ अदब रखी घूंघट बि कढंदा हुआ। ऐं जेके वॾा हुआ, पंहिंजी वॾियूं हुयूं, उहा हिकु कारे धागे सां हिकु कीमती पथर नक में ॻाढ़े रंग जो, गॾु मोती बि हूंदो, कॾहिं सिर्फ़ु ॻाढ़ो मोती हूंदो हो, हू बि पाईंदियूं हुयूं। इहो उन्हनि जो प्रिय वेशभूषा रहंदी हुई। ही जेको गानो न हले पियो, इहो यादगार फिल्म जो गानो आहे, जंहिंमें मनोज कुमार जी ऐं नूतन आहिनि। इन गाने जा बोल आहिनि, एक तारा बोले, एक तारा बोले। गाने जे बोल जा जेके विच जा मुखड़ा आहिनि न, उहे भेनरूं तव्हांखे निमाणी विनती आहे त तव्हां ॿुधिजो, इनखे तव्हां ॿुधिजो, हू छा थो चवणु चाहे। पहले था चोला कुर्ता, पहले था चोला कुर्ता, घट घट कर हुई कुर्ती, कुर्ती से चोली से अब, चोले से हुई चोली, अब इसके बाद। हाणे इन खां पोइ छा थियण वारो आहे, कहिड़ो फैशन अचण वारो आहे। पाण स्वतंत्र भारत में था रहूं, पाण स्वतंत्र आहियूं, पर पाण खे कपिड़े जी केतिरी आज़ादी खपे, पाण खे कपिड़े खे केतिरो नंढो ऐं केतिरो वॾो पाइणो आहे, इहो पंहिंजो स्वतंत्र विषय आहे। पाण जेको खपे पाए सघूं था, छोकी पाण हिंदुस्तान में था रहूं। पर पंहिंजे पहनावे खे भाउरनि एॾो न मटियो आहे। अॼु भाउरनि मटियो बि आहे त सुहिणो ऐं सुठो आहे, पर भेनरूं पाण खे सोचण जो विषय आहे, पाण खे इन पहनावे खे केतिरो मटिणो आहे। पंहिंजा जेके वॾा ॾींहं अचनि था, के पर्व के त्योहार अचनि था, चंड, वॾे ॾींहं, पाण जेके खाधा त पाण जीअं साई भाॼी, ताइरी, पुला ही ठाहियूं था, त वॾनि ॾींहं पाण पंहिंजी जेकी वेशभूषा आहे, पाण उनखे बि न भुलिजूं। पाण सुठे सुठे ॾींहुं पंहिंजी वेशभूषा सलवार कुर्तो ऐं दुपट्टो, इहो बि अगरि पाण यादि रखूं, पाण पायूं, त पाण सिंधियत खे पाण यादि रखंदासीं, पंहिंजी परंपरा न छुटिजंदी। इन ॻाल्हि ते, इन विषय ते बि भेनरूं पाण खे ध्यानु ॾियणो आहे। भॻवान स्त्री खे, औरत खे एतिरो ख़ूबसूरत ठाहियो आहे,
उहा मर्यादा हद में बि एतिरी ख़ूबसूरत ऐं सुठी लॻी सघे थी। उहा सुठे पहनावे ऐं ख़ुदि खे ढकण में बि एतिरी सुठी लॻे सघे थी। त इहो हिकिड़ो स्वतंत्र ऐं पंहिंजे पाण खे सोचण जो विषय आहे कि पाण अॻी पीढ़ी खे छा ॾींदासीं। अॼु पाण ख़ुदि कीअं हलंदासीं त पाण अॻियां उन्हनि खे छा चवंदासीं, तव्हां हीअं न ही पायो, हीअं न ही पायो। इहो हिकु माताऊं ऐं भेनरूं सोचण जो विषय आहे। त जेकी पंहिंजी हाणे युवा पीढ़ी आहे, जेकी पंहिंजा ॿार आहिनि, उन्हनि खे अॼु इहा सुठी ऐं सुहिणी जानकारी मिली हूंदी कि पहिरीं पंहिंजा वॾा, पंहिंजा जेके ॾाॾा परॾाॾा, नानियूं ॾाॾियूं छा पाईंदा हुआ, छा उन्हनि जी प्रिय पोशाक हुई। मूंखे लॻे थो सुहिणी जानकारी, सुठी जानकारी सिंधी समाचार राजस्थान जे माध्यम सां मां तव्हांखे ॾेई रही आहियां। सतनाम साखी, जय झूलेलाल।